जी बिल्कुलु। FIA वारनि पंहिंजी जेकी रिपोर्ट पेश कई आहे सेशन जज साहब वटि, उन्हनि में उन्हनि क्लियर चयो आहे त जेकी असां इंक्वायरी कई आहे उन इंक्वायरी मां इहो साबित थियो आहे त हीउ इनकाउंटर फेक हुयो। उन्हनि में उन्हनि रीज़न इहे ॾिना आहिनि त इन्हनि पंहिंजो एहलकारनि जी जेके इनकाउंटर में हुया, शकूर लाखो, ASI हुयो, पुलिस वारा, उन्हनि जी CDR रिपोर्ट वरिती। पंहिंजी CDR रिपोर्ट मुताबिक़ जाइ वारदात ते कोई बि उन टाइम मौजूदु न हुयो। जॾहिं त FIA इहो बि चयो आहे त SHO शकूर लाखे चयो त मां पेट्रोलिंग ते हुयुसि त मूंखे इतलाह मिलियो मोटरसाइकिल फुर थी वई आहे ऐं पोइ मां जवाबदारनि जी कट लॻुसि। FIA इहो जो चवणु इहो आहे त जंहिं टाइम ही टाइम ॾेखारे थो जंहिं वाक़े टाइम ही पेट्रोलिंग ते हुयो, CDR रिपोर्ट मुताबिक़ हू उन टाइम बि थाणे ते ई मौजूदु रहियो। ऐं पर जेका FIR में स्टोरी कई वई आहे, ॼाणायो वियो आहे, उहा मुख़्तलिफ़ आहे। मुख़्तलिफ़ आहे बिल्कुलु। कंहिं पोइ ऐं जेको फ़िरियादी सोकाल्ड बीहारियो वियो हुयो, जंहिं पुलिस खे इतलाह ॾिनो त मूंखां मोटरसाइकिल फुर थी आहे, FIA उन जा बि बयान वरिता। FIA पंहिंजी रिपोर्ट में चयो आहे त जॾहिं असां उन खां बयान वरितासीं ऐं उनजे शाहिदनि खां, त उन्हनि जे बयाननि में बि इलाही तज़ाद आहे, जंहिंमां इहो साबित थिए थो त हिनखे पंहिंजे केस खे मज़बूत करण जे लाइ हिकिड़ो जुड़तू बीहारियो वियो हुयो। काई मोटरसाइकिल वग़ैरह अहिड़ी फुर न थियल हुई ऐं जेकी रिकवरी ॾेखारी हुयूं फुर वारी, उन जे लाइ बि FIA चयो आहे जॾहिं असां उन खां पुछा कईसीं तव्हां खां केतिरा पैसा फुर थिया या जेकी रिकवरी थी उन फ़ौती खां, उहा बि मुख़्तलिफ़ आहे। इन हिसाब सां उन्हनि FIA वारनि इहो कंक्लूजन ॾिनी आहे, फाइनल इहा ॾिनी आहे त पंहिंजो हीउ इनकाउंटर फेक आहे ऐं वधीक कार्रवाई जे लाइ कोर्ट खे उन्हनि चयो आहे त कोर्ट वसवारी आहे, जेकी कोर्ट डायरेक्शन ॾींदी उन मुताबिक़ अमल कयो वेंदो।